मसूबुरगढ़ी का महबूब लगारी जी रिपोर्ट मुताबिक मसूबुरगढ़ी गवर्नमेंट बॉयज लोअर सेकेंडरी स्कूल पेनार हेमूपोट्रा में सकाफती तकरीब थी गुजरी। शागिर्दनि पारां सकाफती गीतनि ते रक़्स कयो वियो। तफ़सील मूजिबि मसूबुरगढ़ी गवर्नमेंट बॉयज लोअर सेकेंडरी स्कूल पेनार हमूपोट्रा में सकाफती ॾियारो मल्हायो वियो। स्कूल जे हेड मास्टर ज़ाहिद हुसैन शाह, गुल मोहम्मद हमूपोट्रो ऐं ॿियनि जी निगरानी में सकाफती तकरीब कोठाई वई ऐं सिंध जी तारीख़ बाबति शागिर्दनि खे ॼाण ॾिनी वई। तकरीब में उस्तादनि तोड़े शागिर्दनि सिंधी वेस, सिंधी टोपी, पटको, अजरक पाए पंहिंजी सिंध जी तहज़ीब ऐं सकाफ़त सां मुहबत जो इज़हार कयो। स्कूली शागिर्दनि सकाफ़ती लिबास पहिरें मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ख़ाका, क़ौमी गीतनि ते रक़्स करे टेबलोस पेश किया। तकरीब में शमसुद्दीन खुदानो लाखो, एहतशाम मेमून, बिलाल वघियो, अख्तियार अख्तियार खोसो, मुजाहिद ट्रगर, उस्मान मेमून, अब्दुल रहीम हमूपोट्रो, जवार, आबिद अली हाजाणू, माशूक अली, जॾहिं त मेहमान वडेरो हाजी गुलाम मोहम्मद हमूपोट्रो, हाजी रहीम बख्श हमूपोट्रो, हाजी इस्माइल हमूपोट्रो ऐं ॿियनि शिरकत कई।